अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं था। साकरो लॻ ॻोठ मोहम्मद ख़ासकली जे ॻोठ में ओचितो बाहि 5 घर सड़ी राख थी विया। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। साकरो लॻ ॻोठ मोहम्मद ख़ासकली जे ॻोठ में ओचितो बाहि 5 घर सड़ी राख थी विया। क़ुरान पाक महफ़ूज़। ख़बर मूजिबि देमाड़ी लॻ ॻोठ मोहम्मद ख़ासकली में ओचितो बाहि लॻी वई। 5 घर सड़ी फुलियार थी विया। ग़रीबनि जो क़ीमती सामान, कपिड़ा, बिस्तर, सोना ज़ेवर, ज़मीननि जा काग़ज़ सभु सड़ी फुलियार थी वियो। अकबर इमाम बख़्श मोहम्मद शरीफ़ ख़ासकली मक़ामी MPA MLA ऐं DC छठो खां मदद जी अपील कई आहे। हिते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन हेॾी सारी बाहि में क़ुरान पाक महफ़ूज़ रहियो आहे। इहो क़ुरान खे अल्लाह पाक पंहिंजी हिफ़ाज़त में रखियो आहे। हीउ मौजूदु आहे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।